अस्सलाम वालेकुम दोस्तों। भगत कंवर राम 1885 में एक ज़मींदार जे घर जाओ जरवार शहर में। हू नंढपिण खां ई वठी राग ऐं तुसूफ़ ॾांहुं माइल हुयो। कंवर सचल सर मस्त ऐं शाह बेटाईअ जो मदाहो ऐं पंहिंजे रागनि में उन्हनि जा बेत पिणु ॻाईंदो हुयो। हुन पंहिंजे फ़न खे कॾहिं बि धंधो न बढ़ायो, पर हुन जी झोली मिसकीन लाचार माण्हुनि जी वावर लाइ सदाईं खुलियल हूंदी हुई। बीमार ऐं ॿुढड़े माण्हुनि लाइ कंवल जो राग माउ जी लोरीअ जीअं हूंदो हो। उन्हनि खे आराम अची वेंदो हो पंहिंजे ॾुखनि सुरनि मां। कंवर पंहिंजे लहजे राग ऐं आवाज़ जे करे सॼी सिंध में मशहूरु हुयो। इन जे करे हुनखे सूफ़ी दरगाहुनि, टिकाणनि ऐं दरबारुनि में घुरायो वेंदो राग रिहाण करण लाइ। कंवर हमेशह कोशिशि कंदो हो त ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी ख़ुशियुनि में शामिलु हुजे। कंवर मज़हब परस्त न पर इंसान परस्त माण्हू हुयो ऐं हुन पंहिंजे रागनि जे ज़रिए हमेशह इंसानियत ऐं अमन जो पैगाम ॾिनो। जॾहिं 1930 वारी ॿोॾ में मिसकीन माण्हुनि जा घर तहस नहस थिया त कंवर पंहिंजे आश्रम जा दरवाज़ा सभिनी मिसकीननि लाइ खोलिया, भले मुस्लमान हुजे भले हिंदू हुजे। हीउ गानो सिंधी भाइरनि में तमामु मशहूरु आहे ऐं हीउ गानो सलमान शाह बोदले वारे शाइर जंहिंजो तालुक़ु पीर ॻोठ जे राशिदी ख़ानदान सां आहे, उन लिखियो। भगत कंवर राम घणो वक़्तु पीर ॻोठ ऐं राणीपुर में बि रहियो ऐं हुन हुते चङो वक़्तु गुज़ारियो पंहिंजे सूफ़ी भाइरनि। भगत कंवर राम पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि कंहिंखे ॾुख न पहुचायो ऐं हमेशह ग़रीबनि जो साथ ॾिनई। जरवार शहर में हिंदू ऐं मुस्लमान भाइरनि जो पाण अहिड़ो हुयो हिकिड़ी ज़मीन जे टुकड़े ते। मुस्लमान भाइर चवनि पिया त हुते मस्जिद ठहे ऐं हिंदू भाइर चवनि पिया त हुते मंदरु ठहे। कंवर ॿिन्ही धुरनि खे चयो, अगरि तव्हांखे रतु वाहिणो आहे त मुंहिंजो वाहियो, अगरि तव्हांखे ज़मीन लाल करणी आहे त मुंहिंजे रत सां कयो। ऐं पोइ मसइलो हल करण लाइ कंवर पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो पंहिंजे हिंदू भाइरनि खे ॾिनो ऐं उन्हनि खे चयईं त तव्हां वञी उते मंदरु ठाहियो। हीअ बि सिंधी आहिनि, तव्हां बि सिंधी आहियो, झेड़ो झेटो करण में को फ़ाइदो न आहे। भाइर आहियो पाणत में, सिंधी भाइर आहियो पाणत में। कंवर जाॾे वेंदो हो पंहिंजे इख़लाक़ ऐं अमन पसंदि लहजे सां माण्हुनि जूं दिलियूं खटींदो हुयो ऐं इंसानियत जो पैगाम ॾींदो हुयो। कुझु माण्हुनि खे कंवर जूं इहे इंसान परस्त कोशिशूं नापसंद हुयूं, इन जे करे हुनखे रुक स्टेशन ते शहीद कयो। भगत कंवर राम जहिड़े माण्हुनि जे करे मूंखे फ़ख़ुरु आहे अॼु त मां सिंधी आहियां ऐं सिंध में ॼमियो आहियां।